अल्लामा इकबाल तो फरमाया मुस्लिम अव्वल शह मर्दा अली, मुस्लिम अव्वल शह मर्दा अली, इश्क रा सरमाया ईमा अली। फरमाया तो पहिरियों मुसलमान शाह मर्दा अली आ। असरार और रमूज में लिखे तो पहिरियों मुसलमान ऐं शाह मर्दा अली आ, इश्क जे ईमान जो सरमायो अली आ। पर हस्ती मौलाए कायनात अली उल मुर्तजा शेर खुदा करम अल्लाह वजहुल करीम जी आ, जंहिं ते इनाम थियो, जंहिं ते महिरबानी थी। कहिड़ी महिरबानी थी त उन अखि मुस्तफ़ा करीमन जी झोलीअ में खोली, अख मुस्तफ़ा करीमन जी झोली में खोलियूं। वरी ॿी महिरबानी जो उन्हनि जी परवरिश ई मदीने वारे साईं जे घर में थी। अली साईं खे कंहिं पालियो? ॿिन्ही जहाननि जे सरदार। तरबियत कंहिं फरमाई? मुस्तफ़ा करीमन पाण। हाणे जेको मां तव्हांखे ॿुधाई न त परवरिश बि मुस्तफ़ा करीमन जे घर में ऐं अख बि हुज़ूर जी झोली में खोलियूं, त उन जी महिरबानी कहिड़ी थी? उहा महिरबानी मां नथो ॿुधायां तव्हांखे, उहा महिरबानी पाण तव्हांखे हज़रत अली ॿुधाईंदो त मूं ते कहिड़ी महिरबानी थी अलाह जे तरफ़ां, अलाह जे रसूल जे तरफ़ां। उहो साईं फरमाए थो राए तो अलीयन क़ाल। हिकिड़े दफ़े उहो डिघी अल्फाज़ आहिनि, पहिरियों वाक़ियो आहे, बाद में आख़िर में जेके अॼु जे असांजे मौज़ू जे मुताबिक़ आहिनि। चए थो राए तो अलीयन क़ाल अल्लाहुम्मा ला तारिफ़ अन अब्दन लक मिन हाज़िहिल उम्मत। या अल्लाह साईं हिन उम्मत में मूंखे इल्मु न आहे त मूंखां पहिरियां अबदक क़बली गैर नबीक, तुंहिंजे महबूब खां अलावा, तुंहिंजे महबूब तुंहिंजे नबी खां अलावा मूंखे इल्मु न आहे त मां अली खां पहिरियां कंहिं तुंहिंजी इबादत कई हुजे। इहो 3 दफ़ा फरमायो। वरी फरमाईंदा लक़द सल्लैतु क़ब्ल अन युसल्लिय अन्नास सबअन। मां हर मुसलमान, हर माण्हूअ खां 7 साल पहिरियां जो नमाज़ी हुयुसि। जॾहिं नमाज़ अञा फर्ज़ ई न थी मुसलमाननि ते, त मां 7 साल पहिरियां माण्हुनि खां 7 साल पहिरियां नमाज़ पढ़ी आहे, तुंहिंजे महबूब सां गॾु तुंहिंजी इबादत कई आहे। हाणे इन में मौलाए काइनात पंहिंजो उहा जेको मां तव्हांखे महिरबानी ॿुधाई त मुस्तफ़ा करीम जे घर में तरबियत थी आहे, उहो बयानु फरमाइनि था त हज़रत अली साईं त हुज़ूर जे घर में आहे न, परवरिश बि उते थी, वॾा बि उते थिया। जॾहिं 7-8 सालनि जा हुआ त इस्लाम आयो। जॾहिं इस्लाम आयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम में बीबी ख़दीजा नमाज़ पढ़ंदा हुआ, त मौला अली बि नंढड़ो बि नमाज़ पढ़ंदा हुआ। त हज़रत अबू तालिब ॾिसी वरितो ऐं पुछऊं त छा था कयो? पंहिंजे फर्ज़ंद खां आकाए दो जहां त छा आहे? हुन फरमायो साईं नमाज़ आहे, ऐं ख़ुदा जे वास्ते कंहिंखे ॿुधाइजो कोन, छो त हुकुम ई न हुयो अलल ऐलान नमाज़ पढ़ण जो, पढ़ाइण जो। त मुस्तफ़ा करीम इबादत कंदा हुआ, घरवारी बीबी ख़दीजा इबादत फरमाईंदी हुई गॾु, ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ो ॿारु हुयो, उहो बि नमाज़ पढ़ंदो। उन ॿार जो नालो आहे हज़रत अली उल मुर्तज़ा। उहो ज़िक्र पाण फरमाइनि था, चवनि था या अल्लाह अल्लाहुम्मा ला आतरिफ़ु अन अब्दन लक मिन हाज़िहिल उम्मत अबदक क़बली। मुंहिंजा मौला मूंखे ख़बर न आहे त तुंहिंजे नबी खां अलावा हिन उम्मत में मां अली खां पहिरियां कंहिं इबादत कई हुजे। इहो वॾो मक़ाम आहे, वॾी महिरबानी आहे। इहा कंहिंजे बि हिसे में न आई। मर्दनि में, हुज़ूर जे पोइलगनि में, हुज़ूर जी उम्मत में इहो शरफ़ वॾो शरफ़ आहे त हिकिड़ी हस्ती अखि बि मुस्तफ़ा करीमन जी झोली में खोले, उनखां बाद वरी परवरिश बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण फरमाइनि, इहो वॾो इनाम आहे। ऐं उन्हनि हस्तियुनि इस्लाम खे अॻिते वधाईंदे वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। जॾहिं बाग़िन हज़रत उस्मान गनी खे मदीनत रसूल में शहीद कयो, हरम जी तक़दीस खे
पामाल कयूं, हुनजो ख़्यालु न कयूं। हालात ख़राब थी विया, हर तरफ़ बग़ावतूं थी वियूं। साहबा कराम मौला अली ने आया, साईं हाणे तव्हां ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहियो, तव्हां वाॻो संभालियो। हज़रत अली साईं खे बिल्कुलु अंदाज़ो हुयो त हालात केतिरा ख़राब थी चुका आहिनि। हीअ उहा इस्लामी सल्तनत न रही आहे जंहिंजो बुनियादु हज़रत अबू बकर सिद्दीक़ अमानत ते, दयानत ते ऐं सचाईअ ते विधो हो। हीअ उहा सल्तनत न रही आहे जंहिंखे हज़रत उमर साईं हलाए विया। हीअ उहो ज़मानो न रहियो आहे जंहिंखे उस्मान गनी साईं जन खे मिली त बिल्कुलु सेठ थियल माहौल मिलियो। जॾहिं हज़रत उस्मान गनी खे शहीद कयो अथऊं त इस्लामी सल्तनत जे अंदरि इंतिहाई दर्जे जी लेवल ते बग़ावतूं थी वियूं, मुनाफ़क़तूं वधी वियूं। वॾी ॾुखी हालतुनि में हज़रत अली उल मुर्तज़ा ते इहो ॿार विधो हुयो ऐं साईं पाण मना फरमाई, मूंखे न खपे, मां न थींदुमि ख़लीफ़ो, मां इहा ज़िमेदारी न संभालींदुमि, छो त हीउ सिस्टम एॾो ख़राबु थी चुको आहे जो मां नथो सम्झां त हीउ हाणे सिधो थींदो। मक़सदु इहो हुयो। पर पोइ बि साहबा कराम फरमायो त या अली साईं, ही हिन महिल रूए ज़मीन ते न तक़वा में तव्हां खां वधीक को अफ़ज़ल आहे, न अमानत में तव्हां खां वधीक आहे, न दीनदारी में तव्हां खां को वधीक आहे, न ई नसब जी त का ॻाल्हि ई न आहे। उहो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां निस्बत जे करे आला हो। घणे ॿार विझण जे करे उहो क़बूल फरमायो। वॾियूं ॿार ॾिसो तबियत ते त मदीनतुर रसूल जेको गादीअ जो हंधु हुयो मदीनो, टिनी ख़लीफ़नि जे दौर में बेअदबिन ऐं बग़ावतुनि जे करे हज़रत अली खे उहो गादीअ जो हंधु शिफ्ट करिणो पियो कूफ़े। त वरी सुभाणे कंहिंजो मथो ख़राबु थिए, वरी अचनि चवनि त असांजा ही मुतालबा आहिनि, हे मञियो न त असां न निकिरंदासीं। वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सुहिणे शहर में ख़तरो हार थिए, इन जे करे मां ई हितां निकिरी कूफ़े में थो लिबियां। ही वॾी कुर्बानी आहे त पंहिंजो घर छॾणु, जंहिंमें सॼी ज़िंदगी रहिया, उतां मुंतक़िल करणु कूफ़े। आख़िरकार उन्हनि खे बाग़िन खे ऐं ख़ारिजिन खे, दुश्मननि खे उते बि क़रार न आयो। ऐं इब्ने मुलजम क़यामत ताईं हिकिड़ो लईन शख़्स उन हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा ते मस्जिद में रमज़ान जे महीने में वार कयो। साईं जे मथे मुबारक ते हुन खंजर हयो, जंहिंसां 2 ॾींहं साईं जन ज़िंदा हुया। पोइ 21 रमज़ान मुबारक ते साईं जन जो विसाल थियो। त हज़रत इमाम हसन खे फरमायूं त हीअ क़ैदी आहे ऐं हिन सां फ़िलहालु हुस्न सुलूक सां पेश अचिजो। मूंखे मूं ते न वार कयो आहे, जेकॾहिं मां बची वियुसि त मां ॼाणा हे ॼाणे, पोइ मुंहिंजो जेको बि मर्ज़ी थी मां हिनखे माफ़ु कयां बि माफ़ु कंदुसि, मां बदिलो वठां बि बदिलो वठंदुसि। पर हिनखे जेसि ताईं मां ख़ुशि थियां हिनखे कुझु बि नथो करिणो। हिनखे खाधो खारायो, हिनखे कपिड़ा ॾियो, हिनजी हर ज़रूरत पूरी कयो, तशदुद हिन ते न कयो। सभिनी ॾिठो आहे त साईं ते वार थियल आहे ऐं पूरो मथो साईं जो चीरियल आहे, उन मां खून थो हले। ऐं हकीमनि बि ॾिठो, साहबिन बि ॾिठो त जेको धकु लॻल आहे हिन मां बचणु मुश्किल आहे। पोइ बि 2 ॾींहं साईं जन हयात हुया। उनखां बाद जॾहिं विसाल थियो आहे त सिर्फ़ु हुनजी हज़रत अली साईं फरमायो त मुंहिंजे इन क़सास में पोइ हिनखे क़तलु कजो जीअं हिन मूं ते हमिलो कयो आहे। पोइ हज़रत इमाम हसन क़सास जे तौरु हुनखे इब्ने मुलजम खे क़तलु कयो ऐं साईं जन जी जनाज़े नमाज़ पढ़ाई। ऐं इल्म जो शहर जो दरवाज़ो, हुज़ूर जो प्यारो, जंहिंखे मदीने वारे साईं पंहिंजो महबूब चयो आहे, जंहिंखे मदीने वारे साईं पंहिंजी प्यारे में प्यारी न्याणी ॾिनी आहे, उहो मौला अली। जंहिं मुस्तफ़ा करीम जी झोलीअ में अखि खोली, उहो मौला अली। जंहिं जवानी हुज़ूर जी इताअत में गुज़ारी, उहो मौला अली। जेको इमाम हसन हुसैन जन्नत जे नौजवाननि जे सरदार जो अबु आहे, उहो मौला अली। मुफ़स्सिर क़ुरान मौला अली, क़ुरान जे हर ज़ाहिर ऐं बातिन जी माना खां वाक़िफ़ मौला अली। हिजरत जी राति बिस्तरे मर्ग ते हुज़ूर जे ख़बर हूंदे त हमिलो थींदो, उन बिस्तर ते सुम्हण वारो मौला अली। इहा ख़बर आहे त इहे सभु क़बीला मिली राति हमिलो कंदा ऐं मके खां मदीने पैदल सफ़र बग़ैर जुतीअ जे, उहा जुती फाटी पई पंधु सफ़र करण जे करे, उहे पेर साईं जन जा ज़ख़्मी थी विया। इहो ॾुखियो सफ़र करण वारो मौला अली।
हिन दीन जे करे। शौहर बतूल मैदान बदर में, मैदान उहद में, मैदान हुनैन में, मैदान खंदक में, जंग ख़ैबर में पंहिंजी बहादुरी जा जोहर ॾेखारण वारो मौला अली, उहो मौला अली जंहिंजे साम्हूं जेको मुक़ाबले में आयो उहो बची न वियो। इहो तारीख़ जो हिसो आहे त जेको मुक़ाबले में आयो कॾहिं मौला अली खे हुन शिकस्त न ॾिनी। उहो केॾो वॾो पहलवान कदावर हुयो, छो जो मौला अली सां हिकु ताक़त गॾु हुई, उन ताक़त जो नालो आहे अल्लाह। इन जे लाइ मुस्तफ़ा करीमन फरमायो आहे त हीउ जेको मुंहिंजो अली आहे हीउ हक़ीक़त में अल्लाह जो शेर आहे, असदुल्लाह आहे। उहो जेको अल्लाह जो शेर हुजे उनखे केरु हाराईंदो? मुंहिंजो प्यारो आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो महबूब आहे। त उन्हनि सॼी ज़िंदगी इस्लाम जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, उनजे बचड़नि इस्लाम जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। असां तव्हांजो इहो फ़र्ज़ु आहे त अहल बैत सां, हुज़ूर जे प्यारनि सां मुहबत कयूं। ऐं मक़ाम एतिरो आहे मौला अली जो, अज़मत एतिरी आहे जो इहो ज़बान में दम ई न आहे जो उन्हनि जा फ़ज़ाइल हिकु जॻह ते जमा करे। अल मुस्तदरक लिल हाकिम में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े दफ़े अली साईं ॾे निहारियो, ॾिसी फरमाइनि था त पाण ई हज़रत अली साईं ॿुधाइनि था, नज़रन नबी इलैया, मूं ॾे हुज़ूर ॾिठो ऐं ॾिसी फरमायूं, या अली अंत सय्यदुन फिद दुनिया सय्यदुन फिल आखिरा। ए अली तूं दुनिया में बि सरदार आहे, आखिरत में बि सरदार आहे। तूं दुनिया में बि सरदार आहे, आखिरत में बि सरदार आहे। हबीबुक हबीबी व हबीबी हबीबुल्लाह। ए अली जेको तुंहिंजो दोस्त आहे उहो मुंहिंजो दोस्त आहे, जेको मुंहिंजो दोस्त आहे उहो अल्लाह जो दोस्त आहे। व अदुवुक अदुवी व अदुवी अदुवुल्लाह। ऐं जेको तुंहिंजो दुश्मन आहे उहो मां मोहम्मद जो दुश्मन आहे, जेको मुंहिंजो दुश्मन आहे उहो अल्लाह जो दुश्मन आहे। वल वैलु लिमन अबग़दक बअदी। ए अली बर्बादी आहे उन्हनि जे लाइ, ॿुधजो, बर्बादी आहे उन्हनि जे लाइ जेके मूंखां बाद अली तोसां बुग़्ज़ रखनि। हिकिड़ी तव्हां गौर कंदव त बुग़्ज़ जूं मुहबत जूं रिवायतूं एॾियूं छो आहिनि अली साईं जे बारे में? छो त हुज़ूर खे ख़बर हुई त मुंहिंजे प्यारनि मां सभिनी खां वधीक ज़ुल्म जंहिं ते थींदो उहो ई अली आहे, उहो ई अन अली मौला जो घर आहे। तव्हां जेकॾहिं ज़ुल्म जी तारीख़ खणो न त जंहिं घर ते, जंहिं ख़ानदान ते, जंहिं फैमिली ते दुनिया जी तारीख़ में सभ खां घणो ज़ुल्म थियो आहे त तव्हांखे ॿियो कोई बि न मिलंदो, तव्हांखे मौला अली जो नालो मिलंदो। जेॾो प्यारो हो मुस्तफ़ा करीमन जो, जेॾो अल्लाह जो महबूब हुयो, जेॾी वॾी अज़ीम हस्ती आहे ओतिरो ई मुसलमाननि उन्हनि ते ज़ुल्म कयो। हालांकि साहिब तक़वा में को मिसाल न हुयो, कॾहिं कंहिंजो हक़ न खाधऊं, कॾहिं कंहिंसां ज़ुल्म न कयूं, कॾहिं कंहिंसां ज़्यादती न कयूं। पोइ बि उन मुनाफ़िकनि खां इहो बर्दाश्त न थियो त साईं खे शहीद कयूं, इमाम हसन खे ज़हर ॾियारायूं, इमाम हुसैन खे करबला में शहीद कयो वियो, इमाम हुसैन जे बचड़नि खे, मौला अली जे पुटनि खे, पूरे ख़ानदान अली खे, ख़ानदान नबी खे शहीद कयो वियो। सहाबा में मज़लूम तरीन हस्ती मौला काइनात जी आहे। त असां तव्हांखे इहे हस्तियूं अलाह से ॾिनियूं आहिनि तोहफ़े में, त इन्हनि जी पैरोकारी कयो, इन्हनि जे तक़वा खे ॾिसो, इन्हनि जे नक्शे क़दम ते हलो।